सिंध जे शऊर खे धमकियूं ॾियण, सिंध जे शऊर खे धमकियूं ॾियण, कूड़ियूं फतवा जारी करण, कूड़ियूं फतवाऊं जारी करण, ही कूड़ियूं फतवाऊं बंदि कयो, ही कूड़ियूं फतवाऊं बंदि कयो, ही कूड़ियूं फतवाऊं बंदि कयो। तुझो रबर मुझो रबर, तुझो रबर मुझो रबर, हक का साजो, हक का साजो, तू किए न ॾींदे बंदि कयो, बंदि कयो, बंदि कयो। पसंदी बंद कयो, मज़हबीता पसंदी बंद कयो, मज़हबीता पसंदी बंद कयो, मज़हबीता पसंदी बंद कयो, तुझे शऊर खे धमकियूं ॾियण बंद कयो, मज़हबीता पसंदी बंद कयो, समाजी इंतशार फैलाइण बंद कयो, समाजी इंतशार फैलाइण बंद कयो, ही मुल्हनि जी गुंडागर्दी बंद कयो, ही मुल्हनि जी गुंडागर्दी बंद कयो, मुल्हा पसंदी बंद कयो, तुझे सुजाने जे कल्चर खे कुचलण बंद कयो, सिंधु देश मुक़दर साईं जेम्स हज़राबर मुंहिंजा साईं असां सम्झूं पिया त सिंध सां हींअर अॼु खां 2000 साल पोइ वारी रिलीजन हले पई। जीअं इमाम हुसैन ते क़ातल ऐं क़तल जी फतवा ॾिना जेके मुला हुआ, ईअं ई बि शाइन आहे त जे लाइ क़तल जी फतवा ॾींदड़ बि मुला हुआ, ऐं एतिरे कंदड़ शहीद मखदूम बिलाल खे गाणे पढ़ण वारा बि इहे पाण खे हाफ़िज़ क़ुर सम्झंदड़ वारा ऐं पाण खे मौलवी सम्झंदड़ उहे जेके हुआ उहे फतवा ॾेई उन्हनि खे शहीद करायो। ऐं अॼु उहा साॻी रवायत अहिड़े डिजिटल दौर में बि हले पई। असां पीर जान सरंदी खे लानत बि विझूं था ऐं मज़मत कयूं था, छाकाणि पीर जान सरंदी जेको विनंदड़ फ़क़ीर हो, अॼु उहो खरबपति किथां जो आहे ऐं इनकम किथां जी आहे, जेको 50 लख रुपया हिकिड़े इंसान जी क़ीमत थो लॻाए। असांखे शर्म अचणु खपे पीर जान सरंदी खे जेको आहे असां बहितर पिया सम्झूं, छाकाणि हिकु क़ुर शरीफ़ में आहे त लकम दिन कम वली दिन, तुंहिंजो दिन तोसां ॿियनि जो दिन सां। छा अलाह हेॾी जेको काइनात आहे उन जो मालिक आहे ऐं उहो अलाह कख पन जीत सभिनी जो मालिक आहे ऐं रब आलमीन आहे। या हिकिड़ो हिन पीर जान सरंदी जो आहे रब हुजे या बुले शाह हुजे, जेको बि सूफ़ी हुजे हा हिन दौर में ज़िंदा हुजा त इहे मुल्हनि खे वर्के आहे। असां हिन मुल्हनि जी हिन दादागिरी खे मज़मत कयूं था ऐं उन्हनि दादागिरी मुल्हनि ते लानत विझूं था जेके 50 लख रुपया इनाम था वञनि। मां सम्झां थो हिन मुल्हे कॾहिं बि पंहिंजी घरवारी खे वॻो 5 पैसनि सां न वठी ॾिनो हूंदो, इहो बि इन्हनि चंदनि मां वठी था अचनि ऐं उहे जेके चंदनि में हलंदड़ इहे पेनू फ़क़ीर ऐं अॼु उहे दादागिरी आहिनि असांजे मज़हबी इंतिहा पसंदी जी मज़मत था कयूं ऐं उहे जेके सेकुलर आहिनि उन्हनि ते इनाम था रखनि। हिते सिंध जेका आहे हज़ारे सालनि खां वठी सूफ़ियुनि जी धरती रही आहे ऐं सूफ़ियत जो हिकिड़ो पैगाम ॾींदड़ हिकिड़ी जेका आहे सेकुलर क़ौम ऐं सूफ़ी जेका आहे सूफ़ियुनि जी धरती रही आहे। अॼु हिन सूफ़ियुनि जी धरतीअ ते मज़हबी इंतिहा पसंदी ऐं हिननि मुल्हनि खे एॾी त जेका आहे रियासत जी पुठ भराई आहे ऐं हिननि खे ईअं छूट छॾियो वियो आहे जो हीअ मुल्हा रोज़ जेके आहिनि सो कंहिं न कंहिं मामले में सिंध जे अदीब, सिंध जे दानिश्वर, क़ौमी कारकुन ऐं सिविल माण्हू खे ऐं आम माण्हूअ खे जेको आहे उन मुल्हा गर्दीअ जो शिकार बणाइनि था। ऐं ताज़ो जेको आहे सो जॾहिं हिकिड़े सिंध जे अदीब आमिर जलील जेको आहे हिकिड़ी सुठी ॻाल्हि चई ऐं हिकिड़ी जेका सुठे ख़्याल जो इज़हार कयो, इज़हार जी आज़ादी हुअणु खपे, उहा मज़हबी हुजे या उहा कहिड़ी बि हुजे, पर इज़हार जी आज़ादी सभु कंहिंखे ॻाल्हाइण जो हक़ आहे। खुलियल लफ़्ज़नि में 50 लख रुपए जो हिकिड़े सिंध जे अदीब सुठे ख़्याल जो 50 लख रुपए में इनाम रखियईं त जेको हिन खे मारींदो ऐं फतवा थो ॾियां हिन खे जेको मारींदो उहो त होॾे जन्नतुनि में वेंदो ऐं सभु मामला पंहिंजी जॻह ते हुया, पर हुन उन नमूने सां 50 लख जो इनाम रखियो। असां हिन रियासत खां उमेद कोन था रखूं, पर आलमी इदारनि खे इहा अपील था कयूं त सिंध जे अंदरि हीअ जेका मुलाक़ाती हीअ जेका मज़हबी इंतिहा पसंदी ऐं जेको रियासत जो ॾाढ जेको जबर जेको ज़ुल्म जेको सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो हीअ जारी आहे, इन जो नोटिस वठनि ऐं हीअ जेको मुल्हो जेको आहे इन जी छंड छाण कई वञे। जीअं कंहिं दोस्त
ॻाल्हि कई त इहो मुलो जेको आहे कॾहिं बि पंहिंजी माईअ खे हिकिड़ो वॻो बि जेको आहे सो जे वठी ॾिनो आहे त उहो चंदे जो वठी ॾिनो आहे त हिन वटि 15 लख रुपया किथे आया जेकॾहिं हीउ तकिड़ो 50 लख रुपया 50 लख रुपया किथां आया जेकॾहिं हीउ 50 लख जो ऐलान तकिड़ो करे ॾिनो त सम्झो हिन वटि इनकम करोड़नि जी आहे। ये सिंध क़ौमी मवाज़ कालके मोरे तरफ़ां अॼु एहतजाज जे सिलसिले में मोरो प्रेस क्लब में वेठा आहियूं। असां दुनिया जो जेको AFC इदारो आहे जेको ग्रे लिस्ट में मुल्कनि खे विझे पोइ उन ग्रे लिस्ट में ही जेको उमरकोट में चौक चौराहे ते हिकिड़ो मज़हबी शरपसंद माण्हू आहे उन सिंध जे घणपड़ाऊं लेखक अमर जलील ते फतवा जारी कई आहे। हिकिड़ो फ़र्द अचे रियासत जी रिट खे चैलेंज करे हिकु माण्हूअ जे सरकलम जो ऐलान करे त सम्झो त रियासत नाकाम थी चुकी आहे ऐं रियासत ॼाणी वाणी इहो मज़हबी इंतशार फैलाए सिंध जे असली क़ौमी उभार खे ढकण लाइ ऐं क़ौमी उभार खे बंदि ॾियण लाइ इहो सिलसिलो रखियो आहे। असां मज़हबी इंतहा पसंदीअ खे रद्द कयूं था। असां सिंध जे सूफ़ियाणी मज़ाज सचल सामी ऐं मखदूम शाह भिटाई जी रवायतुनि खे बरक़रार रखंदे अॼु उन जे तसलसल खे ॾिसंदे अॼु वेठा आहियूं। जेके सिंध जा 5 करोड़ माण्हू असां मज़हबी इंतहा पसंदी जी उन्हनि खे दाह था ॾियूं ऐं असां सिंध जे शऊर खे चऊं था त मज़हबी इंतहा पसंदी ख़िलाफ़ पंहिंजे वित वसार सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो दुनिया जे आलमी मौज़बनि खे ॿुधायो त सिंध ग़ुलामीअ जे बदतरीन दौर मां गुज़रे पई। सिंध जो क़ौमी इज्तमाही शऊर जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं उभार करे पियो वञे। कॾहिं नस्ली फ़साद कराया था वञनि कॾहिं मज़हबी इंतहा पसंदी कयो थी वञे कॾहिं सिंधियुनि जो कराचीअ में क़त्लेआम पियो थिए उन ते ध्यानु ॾेई नोटिस वरितो रहे।